हे ॾिसो अदा लाबारो थिए तो पियो। हिकिड़ी माई छड़ो पूरी मशीनरी ऑपरेट करे थी पई। हाणे चक्कर हणी आई आहे त साईं हे ॾिसो हे कणक जो साईं अनो ख़ाली थिए तो पियो ट्राले में। हे साईं ट्रालो अथव 16 व्हीलर असां वटि जेको थींदो आहे। हे ट्रक उहा नंढड़ी न अथव। मां सिर्फ़ु इंश्योरेंस जे करे या मूंखे का नुक़सान न पहुचे ऐं मां हिननि ते केस न कयां, इन जे करे मूंखे परमिशन आहे हुन फील्ड में वञण जी, माना कणक वारे पासे ॾे वञण जी। ॿुधव हे ॾिसो अदा हे गुंदी ख़ाली थी वई। हाणे ॾिसो ऐं हीअ हिकिड़ी माई औरत थी करे पूरी असां वटि साईं लाबारो कराईंदियूं आहिनि, थ्रेशर हलंदा आहिनि, पर हिते बि माई उहा हिकिड़ी अकेली पूरी मशीनरी हलाए थी पई पूरी गाॾी। ऐं बसि ख़ाली कयई, हाणे वरी हिकु ॿियो पटो हणंदी। माज़रत साईं शुरू में आवाज़ न हुयो। होपफुली हाणे आवाज़ ईंदो हूंदो अदा। दोस्तो मां कमेंट करे ॿुधायो आवाज़ अचे थो भाउ मुंहिंजा। हे साईं थ्रेशर वरी शुरू थी वियो, लाबारा शुरू थी विया वरी। हल्की हल्की मींहं जी बि फुहार हले थी पई। हेलो अस्सलाम वालेकुम। खैर खैर आवाज़ अचे तो अदा? हाँ साईं हाँ बिल्कुल हाणे सही तो अचे। वॾी महिरबानी साईं। हे तव्हां लाबारा चओ पिया, लाबारा शुरू थी विया आहिनि। हाँ साईं हाँ, कणक सभा कुंडड़ी थी वई, ख़राब पई थिए। बिल्कुल बिल्कुल साईं, बस अॼु ई पुछा कई ते हुननि चयो त ॿाहिरि वञी करे तूं भरे थो सघे पर अंदरि फील्ड में न जाए, छो त मैकेनिकल हले तो, तूं इंश्योर्ड न आहे असांजी इंश्योरेंस ते, त को नुक़सान न थिए, का शइ अहिड़ी एक्सीडेंट न थिए, इन जे करे तूं ॿाहिरि फील्ड खां ॿाहिरि बि अंदरि न अच। सही बिल्कुल। इहो जेको ॾेखारींदा उन में लाबारो तो हले नी? न साईं हिते मैकेनिकल आहे ऐं हे थ्रेशर हले थो त हिते बि साईं धज़ वग़ैरह अचे थी पई, इन जे करे बिल्कुल बिल्कुल। ॿाहिरि बाक़ी वेठो न वञी सघूं। हिकिड़ो हिते 2 मशीना हलनि थियूं पयूं, हिकिड़ो ओयो पटो हयूं अचे थो पियो साईं परियां, तव्हांखे मां वेझो करे ॾेखारियां, ओ हे अचे थो पियो, हिकिड़ो हे वञे थो पियो पटो हयूं। हा साईं, हे जेका हे थ्रेशर वारी मशीन आहे हिते बि साईं हिकिड़ी माई पूरी ऑपरेट करे थी पई। वाह साईं। ॿुधव बाक़ी इहो साईं न ॾेखारींदा उन में ई लाबारो हले? पासे में ॿियो लाट आहे, हे बि उन्ही जी कणक आहे। हुन चयो मां ॿिए ॾींहं होॾे पुॼंदासीं, अॼु हितां शुरू। बिल्कुल हे ओबरी वारे पासे टैंकीअ खां जेको हले थो। बिल्कुल बिल्कुल साईं, ओबरी न प्रॉस्पर में जाते पाणी हुन कणक जूं वॾियूं वॾियूं टैंकियूं आहिनि उहे। हाँ सही 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 बिल्कुल सही। हाणे बाक़ी साईं साईं इहो वॾेरो बि आयल आहे। उन्ही चयो ज़मीन खां ॿाहिरि बीह करे जेतिरी रिकॉर्डिंग करणी थी कर, ज़मीन में अंदरि न अचो, छो त इंश्योर तूं न आहे थियल। ॿुधव ओए बीठो आहे। आगे न मिलिया? हा उन्ही सां बि मिलियो मांसि। ॿुधव सही पूरो साईं 2 मशीना हलायूं त 2 मशीना हलनेस थियूं पयूं, हिकु हो हीअ आहे। हे साईं थोरी देरि में अश करे वेंदासीं। हा साईं देरि ई न आहे। हितां पोयों लाइन में साईं अॻियां हुन पासे तो रोड जातो ख़तम थिए थो, उते कंटेनर ट्राला बीठा अथनि पंहिंजा, बसि भरी था जीअं अचे थो अन हिन में विझंदा था वञनि। बिल्कुल बिल्कुल, हिन में वॾी पंहिंजी गुंजाइश आहे, देरि ई न कंदुसि। देरि ई न साईं, गुंदियूं तव्हांखे ॾेखारियूं पोएं दफ़े, हेॾे तो भरियूं पयूं ख़ाली पयूं त हाणे भरनि था पिया इहे। सही इजाज़त हिन जो सामान थोरो हे वॾो कमु अथसि। बिल्कुल साईं, सॼो मशीन ते कमु आहे। हा मशीनरी। हाणे साईं हिननि जी जेको बोइ फिटी कयो अथई, हिननि जी गठड़ियूं ॿधंदा या हिन खे बस तीली ॾेई छॾींदा?
न साईं इहो चयूं त असां के खणंदा आहिनि के न खणंदा आहिनि ॿुधो पिया चए मशीनरी आहे उहे गठड़ियूं ॿधंदी आहे उहा बि हाँ हिन में बिल्कुल आहे जेको हिते विच ते पियो आहे हे चइनी जूं गठड़ियूं जेको ॿधराए त गठड़ियूं बि ॿधजी बि वेंदियूं आहिनि पर मां न खणंदो आहियां मां हिते ज़मीन में हिते त इहो उहो वरी चए पियो इहो ई भाण आहे ज़मीन जो असांजो सही 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 बिल्कुल वाह साईं इलाही देर थी वई हेठां गाह फुटी आयो आहे साईं बिल्कुलु साईं न उहो खणी आया आहिनि सॼो सामान हुयो चेकिंग करनि पिया केतिरो आहे ख़ुश्क आहे या न आहे कणिक कयूं अॼु लाबारो न कयूं मौसम चेक कयूं हाँ ॿुधव साईं बिल्कुल उन खां बिल्कुल पोइ साईं तेल जी बि टंकी काए आया आहिनि हे डीज़ल पीअनि थियूं डीज़ल ते इंजण हाँ, अथनि साईं इहे पूरी मशीनरी पाकिस्तान में भी हाणे जाम अची विया आहिनि पंजाब ॾे छह कोट ॾे जाम थियूं हलनि बिल्कुलु साईं जंहिं वटि जेतिरी ज़मीनदारी आहे जेतिरो माल आहे उन हिसाब सां उहो ओड़ो जाते साईं पट ऐं ज़मीन हिकु करियूं घणियूं आहिनि न साईं जिते बारानी इलाइक़नि में थियंदियूं उते इहे मशीनियूं जाम थियूं हलनि बिल्कुलु बिल्कुलु साईं ईअं ई आहे दादा वरी महिरबानी तव्हां हिते हुयो कणिक साई वरी पतो तव्हांजे हूंदे लाबारो थो थिए साईं बसि साईं उन टाइम चवंदो हुअमि हाणे अॻोड़े चयोमांसि मूंखे चयई बिज असां न ॾींदा आहियूं ईअं फलाणा टीरा मटीरा मां चयोमांसि मूंखे बिज न हीअ जेका कणिक लुणो था इन मौके 2-3 किला ॾे हा त उहा खणी वञिजांइ सही सही बिल्कुलु बिल्कुलु न न कल्ह जेको ॾेखारियो त दाणो तमामु बहितरीनु ऐं बिज बि सफ़ा भलो हो साईं बिल्कुलु हिते साईं साईं अञा इहो हेॾे ज़मीन जो क़िस्म ॾिसंदा त पोइ तव्हां हुनखे बिज ॾियनि साईं इहा हक़ीक़त आहे साईं ज़मीन जी पूरी चकास थिए थी पई मिटीअ जी हर शइ जी चकास बिल्कुलु बिल्कुलु बसि साईं हाणे होॾे थ्रेशर मशीना परियां घुमंदियूं होॾो थोरो नज़ारो करायां तव्हांखे हा हा सही सही बिल्कुलु लख कुर्ब तव्हांजा न न दा वॾी महिरबानी न न कुर्ब तव्हांजा कणिक तव्हांजे वक़्त में बीठी रही साईं जेसिताईं तव्हां मोटो पोइ बसि थ्रेशर लॻंदो बसि ईअं ई आहे तव्हां सम्झो शायदि नसीब पाण जो हुयो त लाइव ॾेखारियऊं लाबारो तव्हां पंहिंजे हिसाब सां पीरियड में देरि कई आहे पर कणिक बि चए थो असां बि देरि कई आहे बसि साईं हे ॾिसो हे ख़ाली कयूं हिन में हे हा अथनि साईं हा कंटेनर हाणे बिल्कुलु बिल्कुलु बाक़ी रोड रस्ता ठहनि था आबादियूं वधंदियूं थियूं वञनि था हे हा हितां साईं, हितां बीठो आहे उहो पाण आबादी साईं हिते तमामु तेज़ीअ सां थी वधे साईं जिते किथे आबादी तेज़ी सां आहे हलणु आहे न पर जिते तव्हां घुमो था असां ॾिसूं था त 6 महीना अॻु जेका पोज़ीशन आहे हाणे वरी उन खां वरी ॿी बीठी आहे हर रोड सां पोज़ीशन ॿी आहे आबादीअ जी साईं रोडनि जो बिल्कुलु कमु पुलनि जो बिल्कुलु अदा कॉलोनियूं जाम थियूं ठहंदियूं वञनि साईं बसि साईं तव्हां पंहिंजे शहरनि में ई ॾिसो त केॾियूं थियूं वधनि हा हद खां वधीक साईं इहा आबादी तमामु वधी वई आहे इहो प्रॉपर्टी जो रुझान तमामु वधी वियो आहे साईं अॻुवाट माण्हू ख़रीद था करे छॾनि हिते बि अॻुवाट ज़मीना ख़रीद थियल आहिनि दा बिल्कुलु बिल्कुलु साईं साईं लाइन ड्राप शायदि थी वई बाक़ी हे साईं ॾिसो लाबारा हलनि था पिया हलला हलला मींहुं बि शुरू थी वियो आहे दा
बस साईं ये मशीन हाणे लाबारो हे अथनि साईं ज़मीन गंज हिते 200-300 एकड़ हे साईं उनजो लाबारो हले थो पियो हे मशीन हलंदियूं पयूं हिकु होॾां पटो हयूं थो वञे हिकु हेॾां ऐं विच में बुआ जा ढेर मां तव्हांखे वेझो वञी पोइ ॾेखारियां त इहो वरी कीअं मींहं बि साईं फुहार लही पई आहे बारिश भी शुरू थी वई आहे पर साईं विच में ॾिसो बूं मथां हे लुणंदो थो वञे ऐं विच में बूं हीअं गतो कंदो वञे हे हाणे हिननि जी पंहिंजी मर्ज़ी आहे साईं हे खणाए करे माल खे जो रैप कराए था सघनि पर हिन जंहिंजी ज़मीन आहे हुन जो मां ईअं नथो करायां मां बसि अनु खणा थो पियो त पूरो ॾिसो अदा मोहम्मद नदीम तागर साहब तव्हां ॾे रिक्वेस्ट अची वई आहे भाउ मुंहिंजा अचो लाइव त साईं हे ॾिसो पूरी हे कणिक जा हे बुआ जा बुआ ईअं थींदा था वञनि अस्सलाम वालेकुम साईं हालन खुश वालेकुम आहियो सलाम साईं छा हाल आहे अल्लाह पाक जो करम आहे भाउ तव्हां ॿुधायो ठीकु आहियो ख़ुशि ख़ैर रब बाक़ी पाक जो करम आहे सर मोहम्मद नदीम प्रगट फ्रॉम गुलशन नदी सर वॾी महिरबानी अदा साईं बाक़ी हे ॾिसो कणिक तयारु आहे इन मां इहे अन कढनि था पिया पूरी थ्रेशर हले थो पियो मशीन हलनि थियूं पयूं बुआ पासे थींदो थो वञे त साईं इहो हले थो पियो थ्रेशर तव्हां सां बिल्कुलु साईं कचहरी कयूं था हाणे तव्हांखे लाइव वठूं था अदा बसि थोरो छड़ो ॾेखारिणो हो इन खां पोइ साईं हे हाणे ट्रक होॾे विया आहिनि त इहे सभु ख़ाली कंदा अदा पर साईं हाणे जंहिंजी 100 एकड़ ज़मीन हुजे उन जा हे दाणा किरनि था थोरा 2-3 ज़ाया थियनि था हिन में ज़ाया थींदो आहे साईं जेका मशीनरी मैकेनिकल आहे हे ॾिसो न पूरो साईं दाणा काफ़ी यानी इहा मशीन ज़ाया करे थी पई पर साईं जाते कंटेनर निकिरनि अन जा फसल अहिड़ा जजा हुजनि त उन जे लाइ साईं कुझु किला अगरि या माण्हू सभा 200-300 एकड़ ते हेॾे होॾे थी वई त हुनखे कहिड़ी परवाह साईं वॾी महिरबानी अदा माज़रत साईं नदीम साहब तव्हां त कॉल ड्रॉप थी वई हाणे दोस्तनि खे चवंदासीं साईं लाइव अची था सघनि मंसूर अहमद फुल साहब तव्हां ॾे अदा रिक्वेस्ट अची वई आहे पूरी साईं सोसाइटी जे बराबर में कणिक आहे हेॾां सोसाइटी आहे हेॾां घर आहिनि पर हिन पासे कयूं पूरी सोसाइटी आहे मींहं बि हल्की हल्की फुहार हले थी पई अदा वालेकुम सलाम ज़ुल्फ़कार शेख साहब वॾी महिरबानी ज़ुल्फ़कार शाह साहब वॾी महिरबानी बसि साईं हे ॾिसो हे कणिक जो लाबारो हितां हले थो पियो ऐं अन जो अन जेको आहे उहो कंटेनर में लहे थो पियो हुयो मां वेझो वञी तव्हांखे ॾेखारियां थो अदा
साईं बस ॿ चकर ॾिनो अनु फुल हाणे उहो अनु सॼो वरी अचे थो पियो मींहुं बि वसे थो पियो अनु उहो साईं वरी सॼो अचे थो पियो हिन गुंदनि में पूरो साईं होॾो ॿी मशीन बि तयारु थी आई आहे भरिजी आई आहे बाक़ी बस साईं इहो कंटेनर भरिजी वियो माल लहे थो पियो हेॾो ॿियो भरिजी आयो आहे साईं ऐं हेॾां हे हिकु ख़ाली थिए थो वॾी महिरबानी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त शेयर कंदा हलो तव्हांजी महिरबानी थींदी बाक़ी साईं हे हिकिड़ो उस्ताद ड्राइवर हेॾो वेठो आहे हिकिड़ो हिन गाॾी में आहे उहा माई आहे साईं माशाल्लाह पूरो हाणे लॻे थो भरिजी वियो त हे वरी हाणे ट्रक अलाए चोरे थो अॻे कंदो हेॾो हे वरी साईं ॿियो अची वियुसि ऐं परियां वरी साईं हाणे होॾे थ्रेशर पंहिंजो चालू थी करे परियां वरी हुन शुरू करे ॾिनो आहे परियां हुन शुरू करे ॾिनो हे वरी हाणे ख़ाली थिए थो दोस्तो शेयर कंदा हलो अमेरिका में लाबारो हले थो अदा देरी न आहे साईं 300 एकड़ ज़मीन आहे उहा हाणे ई बसि ईअं सम्झो त 2 कलाकनि में 300 एकड़ भई लाबारो थी वियो अथव अनु सॼो साफ़ थी करे ट्रकनि में लोड थिए थो ऐं 2 खां 3 माण्हुनि जो कमु आहे ऐं साईं इन मथे हुन में कैमरा बि लॻल आहे उहो ई आहे जेका ॿुधाएसि थी त किथे अनु सट किथे ट्रक में भरिजी आहे हिन जे करे ट्रक हेॾे होॾे नथी थिए पर मशीन जेको पाइप आहे उहो अॻे पोइ थिए थो इहा आहे साईं टेक्नोलॉजी इहा आहे मशीनरी जो फ़ाइदो पंजाब में चवंदा आहिनि सिंधू ज़मीन आहे घणी ज़मीन आहे होॾे त थिए थो पियो ज़मीन जो साईं ॾिसो हाणे सफ़ा ऐं वेझो वञण जी मूंखे इजाज़त न आहे छो त दज़ी आहे हिते जाम हिनजे कणिक जो लाबारो अदा ऐं ॾिसो टायर चोरे थो पियो ख़तमु थी वियोसि पूरो साईं बाक़ी साईं उहो परियां वेंदो थो वञे लाबारो होॾे हुन शुरू करे ॾिनो ऐं ॾिसो साईं लाबारो हले थो पियो आमिर खान छाजो रिप्लाए कयां साईं हाणे हेॾो हिन बि शुरू करे ॾिनो अदा गुल अची विया गुल हेॾो हिन जो साईं लाबारो शुरू करे थो पियो हे साईं हाणे ट्रक पिते थिए थो तव्हांखे इहो ॾेखारियां थो त इहो लोड वञी वरी किथे डंप करनि था अदा हेॾां लाबारो शुरू
हेॾो हे साईं ॿियो ट्रक अची वियो। हे ट्रक वञे थो गुंदियुनि में ख़ाली करण, त तव्हांखे साईं उहो गुंदियूं बि ॾेखारियूं था जेसि ताईं दोस्तनि खे लाइव वठूं था साईं। तव्हां रिक्वेस्ट मोकिलियो हेठों कमेंट में, तव्हांखे ज़रूरु लाइव वठंदासीं। बाक़ी साईं तेल जूं टैंकियूं ऐं पंहिंजा ट्रक ट्राला काए आया आहिनि, वेठा आहिनि, हवाला करनि था। जीअं असांखे कुड़मी कंदा आहिनि साईं, हे बि हितां जा कुड़मी। अॻाड़े वेठो हुयो पाण मालिक, जेको हितां जो साईं वॾेरो आहे, ज़मीनदार आहे, उहो वियो हलियो। हाणे हे वेठा हवाले ते ॿजणा करनि था। तेल जूं टैंकियूं हे पयूं अथनि, ऐं प्लस में होॾे पोयां उहो लाबारा हलनि था पिया था। ऐं अनो जेको लथो आहे उहो हिन ट्रक में वञे थो पियो। त इहो तव्हांखे हली अॻिते ॾेखारियूं था त अनो इहो किथे वञी। इहे साईं उन अमरा ॾेई वेंदो हूंदो जंहिंजी 3000 एकड़ ज़मीन आहे। मूंखे ईअं लॻे थो, बाक़ी ख़बर न आहे। पोइ दफ़े तव्हांखे उन जो सॼो वॾेरे जो ओताक जो ओवरव्यू ॾिनोसीं। त साईं हाणे आसिफ जान चए तो अगर कोई अमेरिका में 3-4 करोड़ की प्रॉपर्टी ले तो क्या अमेरिका की पीआर मिल जाती है? भामुजा इन ते अमेरिका में प्रॉपर्टी वठण ते हिकिड़ो हाणे 9 तारीख़ हैदराबाद में थियण वारो आहे प्रोग्राम। हुन जूं डिटेल्स मां 7 ते उन्हनि सां प्रोग्राम कंदुमि, 9 ते उन्हनि जो इवेंट आहे। अदा ॿुधव, उहे जीअं ईंदो त साईं 9 ते तव्हां हैदराबाद में वञी करे प्रॉपर्टी वठण में खां पोइ इमिग्रेशन जा कहिड़ा कहिड़ा ऑप्शन्स आहिनि, या बिज़नेस वीज़ा वठण जा कहिड़ा कहिड़ा ऑप्शन्स आहिनि, तव्हां उते वञी करे साईं पुछा करे सघो लाइव। हुनजो अटॉर्नी बि माना वकील बि हुनजो लीगल हूंदा, उहे तव्हांखे प्रॉपरली गाइड कंदा त साईं बहितरीनु कमु थी वेंदो। 9 तारीख़ हैदराबाद में कासमाबाद में आहे। मां तव्हां सां इनशाला 7 ते उन्हनि सां प्रोग्राम कंदुमि हिकु ॾींहुं अॻु में, त जीअं अदा तव्हांखे वधीक ऐं ऑथेंटिकेटेड इंफॉर्मेशन मिले। बाक़ी छो त साईं मां बि वकील न आहियां, मां बि ॻाल्हियूं तव्हां सां जेके मुंहिंजा तजुर्बा आहिनि उहे कंदो आहियां, वधीक तव्हांखे डिटेल में एग्ज़ैक्टली। छो त तव्हांखे ख़बर आहे न त तव्हांजे खीसे में 1 करोड़ पियो आहे या 2 करोड़ पिया आहिनि, छो त सच त कोई न ॿुधाईंदो आहे न साईं। त इन जे करे तव्हां वकील खे सच ॿुधाईंदो, इन जे करे उन हिसाब में तव्हां ॾिसो। बाक़ी हे ॾिसो, हे साईं अन्न वञे थो असां सां गॾु, हे अन्न जो कंटेनर भरियूं वञनि था पिया, ऐं असां बि हिन जी ईअं सम्झो त कढ ई कढ। बाक़ी हेॾो मकाई बि तयारु थी वई आहे दा, इन जो बि तव्हांखे ॾेखारींदासीं त छा था करनि मकाई खे, कीअं मकाई लुणनि था पिया। बाक़ी साईं गॾु ट्रक ई ट्रक, बसि कणिक साईं लोड कयूं, हलियल आहे। बाक़ी साईं हेॾे हाणे मकाई बि तयारु थी वई आहे, मकाई जा संग हर शइ, हेॾो बि मकाई आहे, हेॾो बि मकाई आहे। पूरी साईं मकाई आहे। अल्हम्दुलिल्लाह दा ठीक ठाक, मालिक के करम आहिनि। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? लाइव साईं कंहिंखे वठूं साईं कमेंट करे ॿुधायो, उन दोस्त खे वठूं था पिया लाइव। वॾी महिरबानी। अस्सलामुअलैकुम। वालेकुम सलाम, छा हाल आहे दा? दुआऊं, तव्हां ॿुधायो था, ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? ख़ैर ई ख़ैर साईं, लॻे थो तव्हांजी दुआ क़बूल थी वई, लाबारा शुरू थी विया अॼु खां। बिल्कुलु जी, तव्हांजो पेर खणी माना कमु शुरू। तव्हां चयो न भाग वारा माण्हू, बसि जिते तव्हां पेर फेरायो त कमु शुरू थियो वञे। बसि अलाह ख़ैर कंदो। ॿियो ख़ैर ठीकु अलाह आहे? से आबाद करे, अल्हम्दुलिल्लाह, अलाह से आबाद करे, ख़ुशि हुजो सदाईं।
वॾी महिरबानी अदा। बसि हे हाणे कणकनि जा थियनि था पिया लाबारा सॼो हा कणिक हाली ओवर टाइम थी वियोसीं, लुणनि ई कोन पिया। बसि साईं हो छा चवंदा आहिनि मालिकनि जूं छा इहे ज़मीना जेके आहिनि इहे साईं जी बैंक जी में फिरनि घिरनि थियूं पयूं। पहिरियों हिकिड़ो बैंक वठे थो, वरी उन खे 2-3 रुपया मथे मिलनि था, उहो ॾेई थो छॾे, वरी ॿियो थो वठे। न ठीकु आहे मतिलबु फसल तयार ई सेल थो थी वञे बसर वांगुरु साईं साईं। बरी फसल में। ॿुधो, फसल जेको आहे न इहो लीज़ ते ॾिनल आहे, ज़मीन अॻु में ऑलरेडी कंहिं माण्हू खे ॾिनल आहे। ठीकु आहे, सही आहे। पोइ उहो माण्हू सा इहा कॉन्ट्रेक्ट थियल हूंदो आहे। बसि सुभाणे ज़मीन कोई विकिण थो त अॻे मालिक जी मर्ज़ी हूंदी, फसल रखे विणे विकिणे तोखे ॾे न ॾे, हे सही ईअं सही ठपी सौदो थो हले। पोइ छा आहे त इहा ज़मीन लीज़ में बि ईअं सम्झो त मुफ़्त में पोइ हिननि खे मिलंदी आहे। तो ज़बरदस्त कमु आहे। तव्हां करायो थोरी न। साईं असां ॾिसो त छा छा कम कयूं, लाइव भरियूं, दोस्त अॻे ई नाराज़ था थियनि, रिप्लाए नथो न अचे। न न न बहितरीन रिप्लाई अचे थो, कोन थो छो कोन थो अचे, जंहिंजी हाणे नेट में असां ताक़त हूंदी त ईंदो। असां अगरि लाबारनि ते लॻासीं त पोइ लाइव ॻोल्हिया न तव्हां लाबारा न करायो, ज़मीन वठी छॾियो पई हुजे, मुस्तक़बिल में जेको पाण जॻहियूं ठाहींदा आहियूं प्रॉपर्टी होम तव्हां जे लाइ जॻहियूं रखियो माण्हुनि जे लाइ। बसि साईं इंशाल्लाह इंशाल्लाह अलाह मदद कंदो। इंशाल्लाह इंशाल्लाह सही आहे। वेठा आहियो त मां थोरो थोरो कमु इहो प्रॉपर्टी वारो हुजे थी, भाऊ वेठो आहे नंढो, उनजो भाई संभाल। बसि साईं भाऊ चए थो त हाली फ़िलहाल यानी असां ॿिया कम कारियूं कंदा। उहो चवंदो आहे, उहो मूंखे काफ़ी हूअं सही ॿुधायो, उहो मूंखे चवंदो आहे काफ़ी हिते तूं को कमकार कर। न भली सलाह थो ॾे साईं, तव्हां कयो, तव्हां न कयो हुनखे अॻिते करे छॾियो। तव्हां चइबो भाई शइ मूं वरिती आहे वरी संभाल हाणे बसि हल। न इंशाल्लाह कंदासीं साईं, आस्ते आस्ते। हा न न आस्ते आस्ते सुठी ॻाल्हि आहे, आस्ते आस्ते ई थींदो अथई, हा जल्दबाज़ी में कमु कोन थींदो। न न साईं छा कयूं, असां बि हिते हणणा महिनत जो जान आहे। तव्हां ख़बर न न आहे, सुठी ॻाल्हि। तव्हां माशाल्लाह जॻह ठहारायो था, तव्हांखे ख़बर हूंदी जॻहूं घर ठाहिण महिनत तव्हां पंहिंजे ॾाढो हा हक़ लाल जे पैसे सां साईं इहे शयूं आहिस्ता आहिस्ता ठहंदियूं आहिनि, तकड़ि में कोई न। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। ॿुधव कल्ह मां उते सामान वठी आयुमि, कमु स्टार्ट करायुमि वरी, कमु अच्छा हले पियो जो घुराए थोरो प्लस्तर जो कमु जेको आहे उहो मुंहिंजो क्लियर कराए वठो, पोइ लेवर कढायूं टाइल जी, पोइ वरी सही हेठो फर्श कचो वग़ैरह करायूं। सही इहो इनशाला ताला अला कंदो। वरी तव्हां ॿिए चकर ईंदो तेसीं इनशाला उते हलंदासीं, उते ई वेंदासीं। इंशाल्लाह साईं इंशाल्लाह। बाक़ी हिते त साईं ॾिसो त हल्को हल्को मींहुं बि कंहिं महिल फुटी पए। माशाल्लाह साईं ज़बरदस्त, तव्हांजो इलाइक़ो ॾाढो प्यारो आहे। थी सघे असांखे भला थी घुराए अचूं कॾहिं इनशाला। अचो साईं, असां त चऊं था जेको पहुची सघे अचे, मोस्ट वेलकम। न इनशाला कोशिशि कंदासीं इनशाला ताला। बिल्कुलु साईं, तव्हां त वेठा बि जहाज़नि जे अॾे ते आहियो साईं, उन महिल ई चढ़ी वेही रहो। बसि चढ़ण ईअं थोरी ॾींदा असांखे, बाक़ी लाज़मी साईं इमिग्रेशन। हिते जी जी साईं हिकिड़े दोस्त सऊदी अरब जो आहे पंहिंजो भाउ, हुन मूंखे चयो त हे अमेरिका खां मूंखे खपे, त हुनखे ॾेखारींदो अलाए हे अमेरिका हे जा रोल पिया अथव, जेको माल खे उठनि खे माशा ऐं जी साईं जी खावाईंदा आहिनि। अमेरिका पहिरियों प्रोटीन में भरियल साईं, हे उन्हनि जो पूरी ज़मीन जा रोल हा पिया इहो अथव सॼा। गाह हिते असां वटि, असांजी घर में बि हिते हिकिड़ो फार्म आहे, उते बि पोखियल आहे। उहो बि सऊदी अरब वेंदो आहे हितां रोल करे, उन वटि इहे साॻी मशीनरी सभु सिस्टम आहे। हिते हिकिड़ो ॾेरनि जो फार्म आहे असांजे टंडोला रोड ते, टंडे आदम ते, उहे इहे कमु अच्छा कंदा आहिनि साईं। जी जी बिल्कुलु साईं, हे ॾिसो हे हेॾे वञे थो। बाक़ी जी जी साईं टैक्सिस जी गऊं जा सिंग ॼणा मोटर साइकिल जो हैंडल हे बीठियूं आहिनि। हा साईं वॾा सिंग आहिनि, वॾा सिंग आहिनि हिननि जा। इहो साईं तव्हां सिस्टम कयो भला, बनी थोरी वठी वियो, ढगियूं ॿाटे वठी छॾियो भला। बसि साईं हाणे छा चवंदा आहिनि, माण्हुनि खे सिग्नल पहुचायूं की ढगियूं। साईं सभु कम हलंदा, ढगियूं बि मिलंदियूं, सिग्नल बि पहुचंदा। बसि अदा अल्लाह अल्लाह ख़ुशि रखे। अबे रमन सां ॻाल्हि ॿोल थी सवेरे, तव्हांखे यादि पियो करे, सलाम पियो ॾे। वालेकुम सलाम साईं। हे लॻे थो हे गुंदियूं भरण न ट्रक ॿिए हंधि काॾे वञे थी, मूंखे लॻे थो असां एतिरो अॻिते न साईं आया आहियूं। तव्हां हरू भरू इन जे पोयां न वञो, ख़बर आहे केॾां में वञे।
बिल्कुल मां सम्झो त हे हिन जी हुतां के हिन जूं बि गुंदियूं आहिनि न, हिन जो न आहे इहो। न न अरे इहो थी सघे मार्केट वेंदो हुजे सेल करे छॾियो हूंदो हुन। सेल न साईं, इहे वरी अलाए काॾे इहे होॾे सिलाइना जे अॻियां रेलवे स्टेशन बि आहे, उते बि गुंदियूं आहिनि। हा रैली जे थ्रू ॿिए हंधि खणी वेंदा हूंदा न सर। हा पर हे हिन जे यार जूं गुंदियूं हिते न आहिनि भरला आहे। उहो आहे वियो हलियो घर में। हे मकाई बकाई अच्छा अच्छा हूंदो साईं, उहो लॻो अथसि। गाॾी बीठी आहे हिकिड़ी। हेॾे बि ट्राला आहिनि। सही सही वॾो सिस्टम आहे वॾो सिस्टम आहे। बिल्कुलु साईं। ऐं ॾिसो न हे लॻो पियो आहे पोड़ो। साईं हाणे ॾिसो केॾी टेक्नोलॉजी जे थ्रू हिकिड़ो माण्हू केतिरो कमु पियो करे। बिल्कुलु बिल्कुलु ॾिसो न तेल जा टैंक ई पंहिंजा अथनि। उहो ई ॻाल्हि आहे सर, माना हर शइ हिन जा पंहिंजा डिपू ठहिया पिया आहिनि फ्यूल जा। बिल्कुलु बिल्कुलु अदा हे ॾिसो। हे सम्झो जी जहाज़नि जे अॾे ते साईं डिपू ठहियल हूंदा आहिनि फ्यूल जा, हिननि जो इहो सिस्टम आहे व्हीकल जे लाइ। बिल्कुलु साईं। ॿियो ॿुधायो साईं, ॿियो ख़ुशि त आहियो? बसि दुआऊं दुआऊं भले ॿिए कंहिंखे वठो त भले ॿिए कंहिंखे वठो ऐं बिल्कुलु सदाईं गॾायूं पाण इंशाल्लाह गॾु ई गॾायूं। वॾी महिरबानी अदा। अलाह जी ख़ुशि रखे तव्हांखे, आबाद हुजो, आमीन। बाक़ी साईं दोस्तो तव्हांखे ॾेखारियां अमेरिकन गऊं साईं, टेक्सास जूं मशहूरु। पूरा साईं हे ॾिसो। हिन जो गाहु बाहु इहो ई मींहं ते छबर ते हिते ई थींदो आहे। हिन में फ़ाइदो इहो आहे जंहिंजी ज़मीन में गऊं छॾंदा हुजनि ऐं उहे जोड़ी में हुजनि नर मादी त साईं उहो उन ते टैक्स न आहे। माना ढल बल न आहे, को प्रॉपर्टी टैक्स न आहे। तव्हां सिर्फ़ु हे गऊं छॾे चाहियो, अगरि कैटल का बि हुन ते छॾियल आहे त तव्हांजो हुन ते साईं टैक्स को बि न आहे। इन जे करे हिते साईं हे गऊं छॾे ॾींदा आहिनि। नयूं जाइला बि आहिनि अदा नंढड़ा। वॾी महिरबानी आहे। ज़फ़र भाई हमें लो, नूर पीरज़ादो साहब अचो भा तव्हां। ज़फ़र ॾाहिरी साहब वालेकुम सलाम, वॾी महिरबानी। हे साईं चीते जे पटे वारी बि अथव गऊं हिते। माशाअल्लाह साईं, पलला कुदरती गाह ते पलला साईं सॼो। ऐं ॾिसो अदा हे आहिनि टेक्सास जी लॉन्ग हॉर्न गऊं साईं, उन्हनि जो नस्ल आहे लॉन्ग हॉर्न, माना वॾे सिंगनि वारी। ऐं पूरो साईं सिंघ साईं चवंदा आहिनि हिननि जा तक़रीबन 8 खां 10 फुट। हाणे हिन जा बि 3 ऐं 3 6 7 फुट त वायो अथसि साईं, अगरि सिधा कयूं त। ऐं नयूं जाइला बि आहिनि अदा पूरो साईं। बसि कुदरती गाह हिते खाइनि थियूं पियूं। इहो साईं आहे टेक्सास लॉन्ग हॉर्न। बसि साईं ट्रैफिक अचे थी, ट्रैफिक खे वञण ॾियो। बाक़ी हे साईं नंढड़ा वेझो वञो त परे था भॼी वञनि। यासीन बलोच भाउ गऊं ॾिसो त तव्हांजी फरमाइश पूरी कयां। हीअ गऊं ॾिसो था ॻाढ़ी।
वो परी साईं चीते जे शेप वारी आहे खला वांगुरु चीते वारी मां त शुरू में ॾिठमि ॾाढी सुहिणी हुई खीर साईं थन भरिया पिया अथनि खीर हिते ॾोईंदा ई न आहिनि मूंखे लॻे थो इहो बसि हे साईं बछड़ा पी करे मौज करनि दोस्तनि खे गुज़ारिश हिकु ई आहे त शेयर करे छॾिजो न शेयर करे छॾियो हे ॾिसो अदा वॾी महिरबानी हाजी खान वॾी महिरबानी अदा लख कुर्ब शेयर कयो तव्हां महिरबानी अदा माल साईं बाक़ी माशाल्लाह ॾिसो न को भों अथनि न को माल पठो पथनी छबर इहा खाइनि था पिया कुदरती मींहं जो पाणी कुदरती पीअनि था ऐं माशाल्लाह कीअं पलियल आहिनि था सॼी हिको हिकु पलियल आहे कंहिंजो को हॾ को ढांचो नज़र नथो अचे साईं दोस्तो लख कुर्ब एतिरो शेयर करण ते वॾी महिरबानी अदा अमेरिका आफ्ताब हुसैन साहब हिन वक़्तु टेक्सास अमेरिका में आया ऐं टेक्सास जूं लॉन्ग हॉर्न गऊं आहिनि वॾे सिंगनि वारियूं इहे साईं 8 खां 10 फुट ताईं हिन जा सिंग वेंदा आहिनि हाणे हे ॾिसो न हे बि 3 साढा 3 फुट जो हिकु सिंग अथसि 6-7 फुट इहे थिया मथो 1 फुट जो त हाणे पाण अंदाज़ो लाहियो था हे सिंग न आहिनि मोटर साइकिल जा साईं हैंडल मां चवंदो आहे उहो आहे पूरो साईं हे ॾिसो ऐं पोयों साईं उहा अमेरिकन हे पई आहे गाह पीरज़ादो नूर साहब तव्हांजे अॻाड़े रिक्वेस्ट मोकिलियोसीं अस्सलाम वालेकुम हेलो हेलो अस्सलाम वालेकुम सलाम वालेकुम वालेकुम सलाम छा हाल आहे दा खुश आहियो साईं ॿियो ख़ैर आहे अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक तव्हां ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी दुआ आहे साईं ख़ैर सां पुॼी वियो जी साईं ख़ैर सां पहुची वियासीं बसि लाबारा बि शुरू करायासीं कणिक जो साईं ॿियो ट्रक बि भरिजी आयव अच्छा बिल्कुलु साईं लाबारा ईअं सम्झो त शायदि अलाए असांजे करे रुकिया पिया हाणे शुरू थी विया माशाअल्लाह माशाअल्लाह थी विया न ख़ैर सां हा साईं ॿियो तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो अल्लाह जा लख एहसान सफ़र कीअं गुज़रियो साईं मालिक जा करम आहिनि साईं अल्लाह पाक जो एहसान आहे ॾाढो ख़ुशि आहे तव्हांजो वालिद साहब तबियत ठीकु अथव साईं अल्हम्दुलिल्लाह साईं ठीकु ठाक दुआ आहे साईं हाणे हितां ई वरी तव्हांखे हिकिड़ो ॿियो फसल ॾेखारियां जूअर जो त साईं हे पूरी जूअर अथव हे 167 एकड़ ज़मीन आहे ॿुधव 167 पोयां इहा 709 एकड़ ॿी ज़मीन आहे फॉर सेल 1400 जरेब हे कणिक साईं हिते थी हुई लाबारा बाबारा हितां थी विया आहिनि बाक़ी हेॾो हे साईं जूअर 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 काथों आहे साईं जूअर हेॾो 700 एकड़ ज़मीन में साईं कणिक थी वई आहे लाबारो थी वियो आहे जूअर हाणे ईंदी साईं हे जूअर ॿुधव इहो साईं अलॻि आहे 64 एकड़ ज़मीन लाट आहे पूरो त साईं ज़मीन हिते जजूं आहिनि ताक़तवर आहिनि मींहं ते सॼी साईं फसल थींदो आहे को इरिगेशन सिस्टम न आहे हिते पाणी जो ऐं बाजरी बि थींदी आहे
बाजरी भी को टुकड़ो कंदो आहे बाजरी न त कणक ऐं मकई पहिरें नंबर ते थींदी आहे जुअर बि कंदा आहिनि के त साईं अचो त हाणे कंहिं ॿिए दोस्त खे लाइव वठूं था माशाल्लाह कबाओ के कराची नदीम साहब कराची थी असां पुराणा बि थी वियासीं हनीम तुनियो साहब तव्हांजी रिक्वेस्ट एक्सेप्ट करे छॾी आहे अचो अदा ज़फ़र वालेकुम सलाम वॾी महिरबानी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त शेयर कंदा हलो तव्हांजी महिरबानी थींदी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मना चाला खैर ई खैर हनीम साहब तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह दा तान जो वल पंजो खैर खैरत लगी पे है मालिक जा करम आहिनि अदा तव्हांजी दुआ आहे तव्हां ॿुधायो अल्हम्दुलिल्लाह दा माशाल्लाह ॾाढियूं गऊं त सुठियूं हुयूं बस साईं वॾी महिरबानी गऊं ऐं मकई ॾिसो न मकई कीअं तयारु बीठी आहे सफ़ा हा माशाल्लाह ॿिन्ही माशाल्लाह ॾाढी पासनि सुठी खां फसल तयारु बीठो आहे हेॾो बि छड़ी मकई आहे हा जबरदस्त जबरदस्त ॿियो साईं तव्हां माशाल्लाह ठीकु इन आहियो किथां नसीब था असां ॻाल्हायो चङो अदा आहे जो कहिड़े तव्हां शहर जी लाइफ में कनेक्ट अची विया आहियूं बसि साईं मां माज़रत थो कयां अदा मां कंहिं महिल पंहिंजे ॻाल्हाइण में लॻो पियो हूंदो आहे त वठी सघंदो आहियां लाइव साईं हाणे इंटरनेट विच में स्लो थी वेंदी आहे हनीम तुनियो साहब इंशाल्लाह सही थी वेंदो कनेक्शन होपफुली हिन कुंड में थोरो सिग्नलनि जो आहे त कॾहिं तव्हांखे हितां जो ॻोठ ॾेखारियां अमेरिका जो ॻोठ त न आहे माना ॿाहिरियाड़ी जेके चवंदा आहिनि उहो तव्हांखे ॾेखारियां साईं कनेक्ट लॻे थो न थियो दोस्तो कमेंट करे ॿुधायो त आवाज़ अचे थो छो त ऑडियंस सफ़ा हेठि किरी पई आहे मूंखे लॻे थो त मुंहिंजो आवाज़ नथो अचे पियो अदा ईद ते वापसी आहे छा न भाउ मोहम्मद उमैर ख़ान साहब ईद ते का वापसी न आहे भाउ मुंहिंजा हीअ ईद हिते अमेरिका में करणी आहे अमीन तुंहिंजो भाउ आवाज़ सही थो अचे दोस्तो मूंखे थोरो छड़ो छाजो जवाबु दादी साईं अदा सुसाइडियूं तयारु थी जी भाउ हा माज़रत चाला छो नेटवर्क जे करे तव्हांजी कॉल डिस्कनेक्ट थी वई बिल्कुलु साईं मां वटि इंटरनेट स्लो आहे इन जे करे भाउ मुंहिंजा अच्छा अच्छा ॿियो खैर खैरत लगी पई आहे अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक तव्हां ॿुधायो अच्छा तव्हां छा बिज़नेस आहे अमेरिका में भाउ मुंहिंजा इन मुंहिंजी ज़ात खे छॾे करे तव्हां ॿियो को सुवाल पुछो अदा अच्छा छो त अदा मां पंहिंजो पूरो बैकग्राउंड वीडियोस जी शकल में बि ॿुधाए चुको आहियां मुंहिंजे पेज ते बि A to Z लिखियल अथव सही सही असां हाणे अदा नाराज़ न मुंहिंजो थींदो बि हाणे छो त काफ़ी हाणे दोस्त ॿुधो काफ़ी दोस्त ॾिसंदा आहिनि ॿुधंदा आहिनि या हाणे वेटिंग ते बि वेठा हूंदा न सवाल इहो आहे त काथों जो आहे छा कंदो आहे त पोइ दोस्त बोर था थियनि चवनि था उहो ई फेराए घेराए उहो ई सुवाल आहे अच्छा सही 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 माज़रत आहे दोस्तनि खे जेकॾहिं न आवाज़ मां लिखी आहे मां या माज़रत थो कयां साईं मां हाणे इन मामले में थोरो स्ट्रिक्ट थी वियो आहे थोरो किनो थी वियो आहे त मां इन ॻाल्हि जो हाणे जवाबु न ॾींदुमि अदा मां हाणे मूव ऑन थी वेंदो आहे ॿिए ॾे अच्छा सही सही हाणे तव्हांजो ॾिठो हुयोसीं जेको तव्हांजो पाकिस्तान में पंहिंजो गुज़िरियल टूर रहियो हुयो तव्हांजो तक़रीबन इहो लाइव ॾिठोसीं काफ़ी टाइम खां बिल्कुलु तव्हांजो लाइव वग़ैरह ॾिसंदा ईंदा आहियूं जे अगरि ॿुधो पहिरियों काफ़ी तव्हां टाइम सां खां जेको आहे भाउ मुंहिंजा मूंखे ॾिसो था ॿुधो था त पोइ तव्हांखे ख़बर ऑटोमेटिकली हूंदी त मां छा कंदो आहियां असली कमु मुंहिंजो छा आहे उहा बिल्कुलु आहे पर तव्हां को लाइव ॿुधणु चाहियूं पिया पर तव्हां चओ त असां नथा ॿुधाए सघूं
साईं मां पाण रेडियो फ्रीक्वेंसी कंसल्टेंट आहियां, मोबाइल जा सिग्नल ठाहींदो हाँ सही सही आहियां। हा असां असल में सऊदी अरब जिद्दा खां तव्हांखे लाइव ॾिसी रहिया आहियूं। वॾी वॾी महिरबानी अदा, लख कुर्ब। बस मां दुआ ये कयां थो महर शेख सलमान खे त अलाह करे सऊदी जा के वीज़ा वीज़ा खोले, को कोरोना जी वबा हटे। कोरोना कोरोना ने ॾाढो सिस्टम खे ॾेढ करे छॾियो आहे। पाकिस्तान जो साईं प्राइस मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे। हाणे हिते कहिड़ी अमेरिका में हिननि काफ़ी माना सिटीज़ स्टेट्स जेके आहिनि न, मास्क फ्री करे छॾी अथऊं। हिते ताईं 1000 रुपया जुर्मानो आहे जेकॾहिं तव्हांखे नक खां थोरो हेठि हूंदो न 1000 रुपया जुर्मानो आहे। ऐं ऑलरेडी मूंखे 2 जुर्माना अची चुका आहिनि, माना 3000 रियाल मूं ते थी वियो आहे। अफ़सोस अदा। पोइ हाणे मां उहो ई चवां थो न, हिननि मुल्कनि में एतिरी सख़्ती आहे, हर शइ आहे, पर तॾहिं बि अलाए छो एतिरा स्ट्रिक्ट हिननि ठाहिया आहिनि, अलाए छाजे करे। बस साईं ख़बर नथी पवे, ऐं छो जो हर ॻाल्हि आहे माना हर हाणे वैक्सीन बि लॻी चुकी आहे, वैक्सीन बि लॻाराए चुका आहियूं, पोइ बि माना इहो मास्क जेका आहे न इहा असां हटिजी त ॾाढो सुठो थी वञे। बस साईं हाणे अलाह तव्हां ॾिसो बहितर माशाल्लाह दुआ। तव्हांखे न आहे, तव्हां पंहिंजो फ्री हैंड माना घुमंदा था तो। हिते त साईं कल्ह मां होॾे शॉपिंग मॉल वियुमि, उते मुंहिंजे नंढे भाउ मूंखे ॿुधायो त हिते कार ख़तम थी वियो, मास्क पातल अथी या नथी, हाणे मर्ज़ी आहे। सही सही हिते ताईं नथा ख़तम करनि अञा शइ शइ। बस साईं अलाह बहितर कंदो अदा। हा साईं बिल्कुलु, बस दुआ कयो। इंशाल्लाह इंशाल्लाह। साईं तव्हां सऊदी अरब में छा कंदा आहियो भाउ? सऊदी अरब में सब्जी मंडी में कमु आहे असांजो। अच्छा माशाल्लाह। जी जी न साईं तमामु सुठो, बहितरीन अदा। हाणे इजाज़त हुजे त ॿिए खे वठां लाई। साईं वॾी महिरबानी, तमामु ॾाढी ख़ुशी दिलि सां। ॿुधो भाउ मुंहिंजा, को सुवाल ॿियो अथव माना इन मुंहिंजी छा कंदो आहियां, काथों जो, इन खां अलावा ॿियो को सुवाल अथव त हाज़िर आहियां। साईं असांजे लाइ इहो ई घणो थियो जो तव्हां असांखे लाइव ते माना वरितो, 162 न माण्हू असांखे तव्हांखे ॾिसी रहिया हुया, उन्हनि मां मां जेकॾहिं तव्हांजी लाइव में अची वियो आहियां त मां ख़ुशनसीबी आहे। न ॿाहिरि आहियो था, मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे त तव्हां मूंखे एतिरो ॿुधंदा आहियो, प्यार कंदा आहियो। ॿुधव न साईं बिल्कुलु, तव्हां प्यार जे लाइक़ु आहियो, प्यारा माण्हू आहे तॾहिं त प्यार कयूं था न। ऐं मारे छॾियो अॼु त साईं। न साईं ईअं न चओ, साईं ईअं न चओ। न साईं तव्हांजी मोहबतूं आहिनि, अलाह ख़ुशि रखेव। ॿुधव हा बिल्कुलु। बाक़ी साईं अमेरिका में हिन महिल जो वनस तक आहियां। वॾो न हाणे ॿियनि खे त छॾियो, हाणे मां तव्हांखे हिकिड़ी नंढड़ी मिसाल ॾियां, हे सोसाइटी आहे ठीकु आहे। हाणे हे माशाअल्लाह घर ठहे थो, जॻह जो कमु हले थो पियो, इन जॻह जे लाइ हे मूंखे एॾी वणंदी आहे। हिते जेके मज़दूर ईंदा आहिनि उहे वॉशरूम काथे यूज़ कनि, हर घर जे ॿाहिरि डिस्पोजेबल वॉशरूम पियो आहे जिते कमु हले थो पियो। सिस्टम साईं ज़बरदस्त सिस्टम आहे हिननि मुल्कनि जो। सही आहे। तव्हां इहो ॾिसो, सामान को बि रोड ते बजरी हिल सैंड को दग बंदि थियल आहे कंहिंजो? न साईं बिल्कुलु न। हिनखे छॾे हेॾा ॾिसो, हे हलो होॾे कमु नथो हले, हिते हले थो। ऐं डंप जेको बि आहे उहो हुन घर जी हद में हूंदो, ॿिए घर खे बि डिस्टर्ब न कंदो, न रोड खे ब्लॉक कंदो। ऐं असांजे तक़रीबन थींदो ईअं त अॻ में असां ॿिए जो दग बंदि कंदासीं, जॻह पंहिंजी ठहंदी, दग ॿिए जो बंदि कंदासीं। बसि साईं हा, हुनखे त छॾे हिते हूअं न त तार कुंडे जी चोरी हणो न, हिते अॻ में मीटर लॻंदो आहे, मीटर मां हिन सॼो कमु थिए थो। माशाअल्लाह सिस्टम ज़बरदस्त सिस्टम आहे। हिननि साईं हराम खोरनि अंग्रेज़नि ईअं तरक़ी न कई आहे त हे माण्हू जा पुट अॻ में थी विया आहिनि सॼा, जेके ज़िंदगी जा तौर तरीक़ा हूंदा आहिनि। ठीकु आहे, हिकिड़े माना असांजी इस्लाम में बि आहे त मुंहिंजी ज़ात खां कंहिं ॿी ज़ात खे, इंसान खे तकलीफ़ न पहुचे, जानदार खे तकलीफ़ न पहुचे। बिल्कुलु 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 साईं। साईं ख़बर अथव इन्हनि ज़िंदगी जो हिकिड़ो सिंपल लॉजिक आहे, वधीक ड्रेगबाज़ी न आहे हिन में। बिल्कुलु बिल्कुलु। हिननि जेके बि तौर तरीक़ा आहिनि उहे सभु असांजा अपनाया अथव, जेके शयूं असांखे ॿुधायूं बसि वयूं आहिनि उहे सभु हिननि अपनाया।
सिर्फ मुसलमान नथा थियनि। बस साईं असां अलाह असांखे हिदायत ॾे त असां अमली मुसलमान थियूं, नाले जा मुसलमान न थियूं। हा साईं बिल्कुलु। बस साईं अलाह बहितर कंदो। हाणे हे ॾिसो हिते अलॻि, हे ॾिसो हे हाणे घर ठहे थो पियो, हे बाथरूम में ॿाहिरों पियो अथसि। सही 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 वाकई बिल्कुलु। हाणे हिते इहा ॾिस मज़दूर वीचारो मज़दूरी करण ईंदो न, हुनखे इहो टेंशन न आहे त हिते मस्जिद ॻोल्हियां, को वॉशरूम अगरि मूंखे ज़रूरत, इंसान आहे न, पाणी पीए थो, मानी बिल्कुलु खाए थो, का ज़रूरत अचे थी, पोइ काॾे वञा। वाकई साईं। साईं सऊदी अरब जो कॾहिं टूर आहे? बस जॾहिं तव्हां वीज़ा खोलियो त असां सऊदी पहुची वेंदासीं। बस साईं असां त चवंदा त हाणे ई हलिया अचो, पर हुकूमत छॾे ई कोन थी माण्हुनि खे। काश इंशाल्लाह ईद खां साईं, पोइ हर शइ सिस्टम खुली वेंदो। हा छो त लंडन बि यूके बि साईं 19 जुलाई खां पोइ खोलनि था हर शइ, ॿुधव। हा हिते बि इहो ई माना इशू आहे अलाह त ईद कंदो खां पोइ अंग्रेज। हर चीज़ खुली वेंदी। हा साईं ॾिसो हिते बि इहा ई उमेद आहे, हिते त खुली वई आहे दुनिया में ॿियनि कुंडनि में साईं। हा साईं बिल्कुलु। हिते हाणे अञा काफ़ी सिस्टम बहितर थी वियो आहे हाणे, विच ते त ॾाढो माना तो बस साईं अलाह बहितर कंदो आहे। बस साईं वॾी महिरबानी, तव्हां आयो लाइव। साईं लख लाइक। मूं वटि लफ़्ज़नि जो मवाद न आहे जो मां तव्हांजे लाइ पेश कयां। बस अलाह पाक ख़ुशि रखे साईं। साईं असांजो इहो दोस्त हाणे ॿिए दोस्त खे वठूं था साईं। हाणे साईं थोरो दोस्तो कमेंट करे ॿुधायो त आवाज़ वग़ैरह बसंदो, मूंखे लॻे थो अॻोड़े थोरी उक थी वई आहे, ॾाढी गर्मी। हाणे असां ते कयो महिरबानी उबैदुल्ला अनवर साहब, हाणे असांखे कयो अचो लाइव भा मुंहिंजा एस डी खासकेली साहब, वॾी महिरबानी अदा। हाणे हुन ॾींहुं ॾिसो, हाणे जीअं मां मिसाल ॾिनोमांव न, हे हो त हितां पोइ असां पाण साईं ॿुहारियूं ॾेई साफ़ सुथिरो करे छॾियो, गंद मचायोसीं। हिते साईं सॼी दावत हुई, हिते सॼा टेंट कुर्सियूं हणी वेठा हुआसीं, हिते फटाका हलायासीं, काथे गंद नज़र अचेव थो त मिटी आहे दज़िया पाणी थो वेंदी हली। पर हेॾे त हिक बि का थेली, को जूस जो दॿो, हे सॼी साईं पाण ॿुहारी ॾेई बुर्श हणी साफ़ कयोसीं पूरो। हिते फटाका सॼी राति हलायासीं। ॾिसो हे साईं ज़िमेदारी पाण करणी पवंदी आहे, इंसान खे पाण ज़िमेदार थियणो पए न, वर्ष मुमकिन आहे। पंहिंजे ॻोठ जा बि तव्हां रोड रस्ता साफ़ करे था सघो। हाणे जीअं उहो असांजो प्यारो ॻोठ आहे ॾंडो सूमरो, ॾिसो न पंहिंजी सिंध जी पाकिस्तान जी जीअरे मिसाल आहे, साफ़ सुथिरो साईं, ॿुधव। तो न को थेली न को जूस, थंभनि ते बि काठी जा कवर लॻल हुया, त जान प्यारी आहे न दा। त साईं हाणे बस ॻाल्हियूं त घणियूं आहिनि, पर इनशाला जल्द वरी मिलंदासीं, जेसि ताईं बाद में यादि, ॿुधव। हे साईं असांजो प्यारो नंबर नालो, इनशाला वरी जल्द मिलंदासीं। पंहिंजो ऐं परिवारनि जो ख्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।